हैदराबाद सिंध में पानी की खोट ऐं प्रिया कुमार जे बाजाबिला जसकम शहीद बशीर ख़ान जो सेरी में एहतजाजी मुज़ाहिरो। जसकम शहीद बशीर ख़ान ज़िले हैदराबाद के सदर लियाकत मल्हा जे अॻाणे में सेरी स्टाफ हैदराबाद ऐं सिंध में पानी की शदीद खोट ऐं न्याणी प्रिया कुमार जे बाजाबिला एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी रैली ऐं मुज़ाहिरे में जसकम शहीद बशीर ख़ान जी क़ौमी कारकुन नौजवाननि ऐं सिंध दोस्त वॾे अंक में शिरकत कई। शिरकत कंदड़ हथनि में प्ले कार्ड्स ऐं बैनर खणी सिंध जे पानी जे हक़ ऐं प्रिया कुमार जी फौरी बाज़ियाबी ज़ोरदार नारेबाज़ी कई। मुक़र्ररीन ख़िताब कंदे चयो त सिंध के पंहिंजे हिसे जो पानी न मिलण सबबि लखें एकड़ ज़रई ज़मीनूं मुतासिर थी रहियूं आहिनि, जॾहिं त आबादगार ऐं आम माण्हू सख़्त तकलीफ़ुनि खे मुड़े रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो त सिंध खे आइन ऐं कानून मूजिबि पंहिंजे हिसे जो पाणी फ़राहम कयो वञे। मुक़र्ररीन वधीक चयो त मासूम न्याणी प्रिया कुमार जे अगवा के 4 साल मुकमल थी चुका आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं संदसि बाज़ियाबी न थी सघी आहे, जेका कानून लागू कंदड़ इदारनि जी कारकर्दगीअ ते सवाल निशान आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त प्रिया कुमारी खे फौरी तौर बाज़ियाब कराए संदसि वारसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। एहतजाज जे अॻवान लियाकत मल्हा चयो त सिंध जे पाणी जे हक़नि ऐं प्रिया कुमार जी बाज़ियाबी लाइ जिदोजहद जारी रहंदी ऐं सिंध जे अवाम जे जाइज़ मुतालबनि तां कंहिं बि सूरत में पोइ ते न हटिबो। मुज़ाहिर जी पुॼाणी ते सिंध जे पाणीअ जे हक़, प्रिया कुमार जी जल्द बाज़ियाबी ऐं क़ौमी हक़नि जे हासिलात लाइ जिदोजहद जारी रखण जो अज़म बरचायो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।